नाज़रीन, सिंध सरकार लोकल गवर्नमेंट में प्रोजेक्ट डायरेक्टर तौर मुक़रर 19 ग्रेड जो ऑफिसर ज़ुबैर चन्ना ते मेहरबान थी वई। खेसि 3 उहिदा ॾेई नवाज़ियो वियो आहे। ज़ुबैर चन्ना सिंध हुकूमत जे नवाज़िश सां गैर क़ानूनी फ़ाइदा वठणु शुरू करे छॾिया। लोकल गवर्नमेंट में प्रोजेक्ट डायरेक्टर तौर मुक़रर 19 ग्रेड जे ज़ुबैर चन्ना खे तालीम खाते में इंग्लिश मीडियम स्कूल जो प्रोजेक्ट डायरेक्टर ऐं रिफॉर्म सपोर्ट यूनिट जो चीफ प्रोग्राम ऑफिसर भी मुक़रर कयो वियो आहे। ज़ुबैर चन्ना 3 उहिदा मारण खां पोइ उन्हनि जो गैर क़ानूनी फ़ाइदो वठणु शुरू करे छॾियो आहे, जंहिं मुख़्तलिफ़ स्कीमनि लाइ अॻुवाट करोड़ रुपया अदायगियूं करे छॾियूं आहिनि, पर कमु को बि नाहे थियो। सिंध जे मुख़्तलिफ़ ज़िलनि में तामीर थींदड़ कॉम्प्रिहेंसिव स्कूलनि जो कमु 90 खां 98% अदायगियुनि बावजूदि मुकमल न थी सघियो आहे। टंडो अलहयार में तामीर थींदड़ कॉम्प्रिहेंसिव स्कूल जी अञा DPC मसबदी आहे, पर 90% अदायगी थी चुकी आहे। अहिड़ी तरह मटियारी में भी स्कूल जो अञा बुनियादी विधो वियो आहे, जिते पिणु 98% अदायगी कई वई आहे। हैदराबाद में कॉम्प्रिहेंसिव स्कूल जो बुनियाद विधो वियो आहे, जिते पिणु 98% रक़म अॻुवाटी जारी कई वई आहे। नवाबशाह, सांघड़, खैरपुर, शहदादकोट, दादू ऐं घोटकी में तामीर थींदड़ कॉम्प्रिहेंसिव स्कूलनि जो कमु बि मुकमल नाहे थी सघियो। 6 ज़िलनि में फ़क़ति ग्राउंड फ्लोर जो कमु मुकमल थी सघियो आहे। ग्राउंड फ्लोर जी फिनिशिंग, पहिरें फ्लोर जो स्ट्रक्चर ऐं फिनिशिंग रहियल आहे। समूरनि स्कूलनि जे तामीराती कम जी 95% अदायगी थी चुकी आहे। बाउंड्री वॉल, पेंट, अंदरी दीवार, टाइल्स, मार्बल, बिजली, प्लम्बिंग, फॉल सीलिंग समेत हर कम जी अदायगी ठेकेदार खे कई वई आहे। इंग्लिश मीडियम स्कूल हैदराबाद जी बुनियाद जो कम बि अञा मुकमल नाहे कयो वियो, पर 90% रक़म जारी कई वई आहे। सोलर पैनल जी अदायगी ठेकेदार खे कई वई आहे, पर कमु को बि नाहे थियो। ज़ुबैर चन्ना सिंध सरकार जी मेहरबानी सबबि करोड़ रुपया अॻुवाट जारी करे छॾिया आहिनि, पर स्कीमनि जो कमु रोलड़े जो शिकार ऐं सवालिया निशान बणिजी वियो आहे। नाज़रीन, तव्हांखे ॿीहर ॿुधाईंदा हलूं त सिंध सरकार लोकल गवर्नमेंट में प्रोजेक्ट डायरेक्टर तौर मुक़रर 19 ग्रेड जे ऑफिसर ज़ुबैर चन्ना ते मेहरबान थी वई। खेसि 3 उहिदा ॾेई नवाज़ियो वियो आहे। ज़ुबैर चन्ना सिंध हुकूमत जी नवाज़िश जा गैर क़ानूनी फ़ाइदा वठणु शुरू करे छॾिया। लोकल गवर्नमेंट में प्रोजेक्ट डायरेक्टर तौर मुक़रर 19 ग्रेड जे ज़ुबैर चन्ना खे तालीम खाते में इंग्लिश मीडियम स्कूल जो प्रोजेक्ट डायरेक्टर ऐं रिफॉर्म सपोर्ट यूनिट जो चीफ प्रोग्राम ऑफिसर भी मुक़रर कयो वियो आहे। ज़ुबैर चन्ना 3 उहिदा मारण खां पोइ उन्हनि जो गैर क़ानूनी फ़ाइदो वठणु शुरू करे छॾियो आहे, जंहिं मुख़्तलिफ़ स्कीमनि लाइ अॻुवाट करोड़ रुपया अदायगियूं करे छॾियूं आहिनि, पर कमु को बि नाहे थियो। सिंध जे मुख़्तलिफ़ ज़िलनि में तामीर थींदड़ कॉम्प्रिहेंसिव स्कूलनि जो कमु 90 खां 98% अदायगी बावजूदि मुकमल न थी सघियो आहे। टंडो अलहयार में तामीर थींदड़ कॉम्प्रिहेंसिव स्कूल जी अञा DPC मसबदी आहे, पर 90% अदायगी थी चुकी आहे। अहिड़ी तरह मटियारी में भी स्कूल जो अञा बुनियादी नाहे विधो वियो, जिते 98% अदायगी कई वई आहे। हैदराबाद में कॉम्प्रिहेंसिव स्कूल जो बुनियाद विधो वियो आहे, जिते 98% रक़म अॻुवाटी जारी कई वई आहे। नवाबशाह, सांघड़, खैरपुर, शहदादकोट, दादू ऐं घोटकी में तामीर थींदड़ कॉम्प्रिहेंसिव स्कूलनि जो कमु बि मुकमल नाहे थी सघियो। 6 ज़िलनि में फ़क़ति ग्राउंड फ्लोर जो कमु मुकमल थी सघियो आहे। ग्राउंड फ्लोर जी फिनिशिंग, पहिरें फ्लोर जो स्ट्रक्चर ऐं फिनिशिंग रहियल आहे। समूरनि स्कूलनि जे तामीराती कम जी 95% अदायगी थी चुकी आहे। बाउंड्री वॉल, पेंट, अंदरी दीवार, टाइल्स, मार्बल, बिजली, प्लम्बिंग, फॉल सीलिंग समेत हर कम जी अदायगी ठेकेदार खे कई वई आहे। इंग्लिश मीडियम स्कूल हैदराबाद जी बुनियाद जो कमु बि अञा मुकमल नाहे कयो वियो, पर 90% रक़म जारी कई वई आहे। सोलर पैनल जी अदायगी ठेकेदार खे कई वई आहे, पर कमु को बि नाहे थियो। ज़ुबैर चन्ना सिंध सरकार जी मेहरबानी सबबि करोड़ रुपया अॻुवाट जारी करे छॾिया आहिनि, पर स्कीमनि जो कमु रोलड़े जो शिकार ऐं सवालिया निशान बणिजी वियो आहे।